शायद शेख साहब मोहतरम जनाब शायद सोलंकी साहब जन जो हुकुम थियो है बाज़मीर सोलंकी सो साहब हुकुम थियो है त सुमरो साहब चे थोड़ो तवज्जो कजो उन गज़ल जी भा शायद हुकुम कयो है फरमाश कई है तवां के त खबर है मुझी सुञाणप आहे मार भाई सजी सिंध पियो हले जॾहिं भी थको टुटरो रात जो 3 बजे भी मूं वटि ईंदो आहे यार थकल आहियां ॾाढो थकुल आहे गज़ल हिकिड़ी ॿुधंदो आहे मूंखे ख़बर न आहे त अलाए कीअं शायदि ख़बर पई त उहा ई गज़ल फरमाश रखी अथई गज़ल ॿुधी फाइनल में चवंदो आहे यार सभु थकल ई विया सॼी सिंध जा अॼु अव्हां जे अॻियां उहा गज़ल पे पेश कयां साईं गुलज़ार कलड़ो साहब जिन जी फरमाश मुझी गज़ल ही सुञाणप आहे तवज्जो करे ॿुधंदो मुंहिंजे लाइ इहो एज़ाज़ आहे जॾहिं नींदर दीपक गाए थो जॾहिं गाए थो सुरसुरीले खे समझाए थो ऐं सांडो साज़ वजाए थो पोइ मुंहिंजो मथो चक्कर खाए थो गज़ल अहिड़ी जी फरमाश आहे मूंखे मजबूर थी अव्हां खे अर्ज़ु करणो थो पवे त मुंहिंजे लफ़्ज़नि ते तवज्जो रहे ऐं कुझु बि न आहियां जॾहिं पिंदरो कदु कछाए थो वरी मंडो ड्रोड़ पुॼाए थो ऐं पंहिंजी जीत जताए थो पोइ मुंहिंजो मथो चक्कर खाए थो जॾहिं न्याणी को बि खपाए थो धीउ पोढ़े सां परणाए थो ऐं दाह संदसि दफ़नाए थो पोइ मुंहिंजो मथो चक्कर खाए थो जॾहिं मोमिन कूड़ ॻाल्हाए थो ईमान छॾे उछलाए थो वरी पंहिंजी पत विञाए थो पोइ मुंहिंजो मथो चक्कर खाए थो जॾहिं गिदड़ शीवी साए थो वरी गेरो बाज़ खे खाए थो अदा पोइ मुंहिंजो मथो चक्कर खाए थो जॾहिं भाउ खे भाउ कोहाए थो ऐं पीउ खे पुट दॿाए थो मदहोश वञे घबराए थो पोइ मुंहिंजो मथो चक्कर खाए अव्हां जे मुल्क में अव्हां जे मुल्क में शायद वफा न थींदी आहे पर असां जे सिंध में दिल पर दगा न थींदी आहे असां त सादड़ा ग़रीबड़ा ख़ुलूसन सां जे हा कई त मरी पऊं त नान थींदी आहे अॼु मूंखे कंहिं दोस्त वहीद जो उताग ते ॻाल्हि ॿुधाई यार फलाणे माण्हू सां तूं छो थो यारी निभाई बेसरो आहे हीअं चई यार पाण लाहींदा न आहियूं लाहींदा आहियूं त निभाईंदा आहियूं यादगिरो अचे पियो यादि ॾियारींदो हलांसि असां त सादड़ा ग़रीबड़ा ख़ुलूसन सां मोरे शहर जो वाक़ियो ॿुधाई इमाम बारगाह खां अदा जे भाउ ॻाल्हि ॿुधाई त हिकिड़ो सोलंगी टपियो पियो वञे पुलिस वारा हाणे ॾियां नालो छा थिए कार्ड ॾिसी आऊं को पनाहगीर थोरे ई आहियां मोरे जो आहियां छाजे लाइ कार्ड ॾिसी आहियां मतिलबु हा सरहद कोन थो टपियो वञा बाबा मोरे जो आहियां सो के फराक दिल माण्हू एॾे हौसले वारा वेठा आहिनि जंहिंजे करे मजबूर ही शेर उन्हनि जे नाहे पियो कयां ॿुधंदो हूंदो पंहिंजी महफ़िल में असां त सादड़ा ग़रीबड़ा ख़ुलूसन सां
जे हा कई त मरी पऊं त नान थींदी आ मसीत में ऐं निमाज़ुन में पियो खुदा ॻोल्ही असां जी दिल त खुदा खां जुदा न थींदी आ असां जी सिंध में दिल पर दगा न थींदी आ जनी सनी हूं लॻो जनी मुंहिंजा लफ़्ज़ ॿुध न त आउं लाॾो चयो हलियो ईंदुमि मूंखे शोर न खपे न मुंहिंजे लाइ इहो एज़ाज़ आहे हिन महिल केॾो सुकून थो मिले वईद जहिड़ो माण्हू मूंखे थोरो महफ़िल में त लफ़्ज़नि ॾे हिनखे छिके वञिणो आहे जनी सनी हूं लॻो कुफर आज गाफ़िल थियो तनी जी सार टिबाई कज़ा न थींदी असां जे सिंध में दिल पर दगा न थींदी आ साह हिक हिक जी क़ीमत भरी आ जिंदगी आहे मश्किरी आ जिंदगी आहे मश्किरी आ साह हिक हिक जी कीमत भरी आ साह हिक हिक जी कीमत भरी आ जिंदगी आहे मश्किरी आ जिंदगी आहे मश्किरी आ मेहरबानी पुछो था हालो न बार का छा पुछो था हालो न बार का छा पुछो था हालो न बार का छा पुछो था माउ जंहिंखे ॼणी वई मरिया माउ जंहिंखे ॼणी वई मरिया जिंदगी आहे मश्किरी हाँ जिंदगी आहे मश्किरी निसार अली नवर साहब जी यमन खां पोइ मारिया वञूं था यमन खां पोइ मारिया वञूं था यमन खां पोइ मारिया वञूं था यमन खां पोइ मारिया मरण खां पोइ पुछाणो वरी आ मरण खां पोइ पुछाणो वरी आ जिंदगी आहे मश्किरी आ जिंदगी आहे मश्किरी आ शहबाज अली मंगी शायद मुर्तजा लुंडा साहब जी खास फरमाइश थी आहे मारे टिबाई लाइ
पंहिंजे साहन जवार सही नायूं दोस्त जो हुकुम दोड़न जले दोड़ा तो घणा आहिनि पर मां हिकिड़ो थोरो बस ॿुधायां थो जंहिंजो हुकुम थियो वया मर्द मरी मरी बची आहे भींग रनू रागी थी पयूं थला ॾेई ठींग वाछूं पटे वेठल ॾिसां महर मुड़स ठठींग गॾहन वारी हींग ॿुधी कन ॿोड़ा थी विया वया मर्द मरी जन हूंदी हुई दया जेॾां कंध वराए तेॾां कंध झुकिया वरियो वा अहिड़ो जो मटिजी मुल्क वया कंजराई कूंधर में नाहिन फ़र्क़ रहिया सब को सलामी वही दसोहू कपड़न जो अजु कपड़न रहे सकया निविड़त वही खिलाक वयो न रहो अदब हया कंजर काबिज थिया त मर्दन खणी माठ कई साह हिक हिक जी कीमत भरिया जिंदगी आहे या मश्किरी जिंदगी आए या मश्किरी मौला सलामत रखे लज्जतुन तेब पंहिंजे साहन जवार सही नायूं पंहिंजे साहन जवार सही नायूं लज्जतुन ते बि दोज़ख खरिया जिंदगी आए या मश्किरी जिंदगी आए या मश्किरी मारा मैं नौकर किथे बाका कशी घर जो भाती किथे बाका कशी घर जो भाती किथे खाधे मथी आफिरिया जिंदगी आए या मश्किरी जिंदगी आए या मश्किरिया बेवसी जो तमाशाई आए बेवसी जो तमाशाई आए होड़ा वनहन जी हामी भरिया महाराज पियो करे
वनहन अकरब नहन खां बि वेझो आहियूं उहे 3 सालनि जी 5 सालनि जी न्याणी सां हेॾो ज़ुल्म थिए पियो हर अमल जो जिम्मेवार माई हर अमल जो जिम्मेवार माई केॾी लेखक जी कारीगिरी ज़िंदगी आए या मुश्किरी ज़िंदगी आए या पियो वञे काॾे ॾिसां इंसान खे मान पोअण लभोई बोरियो मान खे कहने आलिम कहने फिरके खे मञो हथ में सभिनि कयो क़ुरान खे दीन कारोबार थी अॼुकल्ह वियो आमदन मारे वई आ दुकान खे नारे तकबीर जा नारा हणी मारे मुस्लिम पियो थो मुसलमान खे रब जन ठाहे छजई सजदा दई ऐ निमाज़ी पियो पढ़ाई निशान के अरे हू त चारई पहर घर में आ टिकल पर में गोली पियो मगर लुकमान के ठाठ बाई के चवन बेदीनो आ अरे को त समझाए भला नादान के मुख डाहप फुरे छड बाई मुख डाहप फुरे छड बाई जो मुझी डाहप कई दिल चरिया मुझी डाहप कई दिल चरिया जिंदगी आया मश्किरी जिंदगी आया मश्किरी जिंदगी